ही वसीलो ही निजाम अल्लाह ताई और मैं तो बादशाह की झोल बंदे जे लाए औलाद जे लाए पहली दर्सगाह जेको हिन दर्सगाह में ईंदो सिखंदो अगर मां हुंदी कनीज़ फातिमा त झोली में अली अली कराई तवजो है नारा है अली सलात पढ़ो मां हुंदी कनीज़ फातिमा बच्चो अली अली कंदो मां हुंदी दुश्मन फातिमा बच्चो अली अली न कंदो अली जी जो कसम जे बच्चे बचपन में अली अली न सिखीन जड़े कब्र में मलाइका पुछंदस अली जी जो कसम जे महशर में हशर में किथे भी को मुझदो पतो कंदो यार ई मत छो छो तो उनके झोल में अमा अली अली करण सिखाया छो तो हम बंदे झोल में अली अली किया कदर करने हसन जो परवरदिगार रहम कर इन्हनि ते जीअं हिननि मुंहिंजे बचपन में मूं ते कयो तवजो आहे न मालिक हे रहम ॿई गॾु छो ॿुधाए तवजो कजो अल्लाह जो रहम हू त का मालिक आहे ऐं वालिदैन वारो रहम ॻाल्हि सम्झ में आई अली जी इज़त जो कसम मौला खां बंदे पुछा कई मौला हिन आयत जो मक़सद छा आहे इमाम ने फरमाया था हिन आयत जो मक़सद इहो ई आहे त जीअं अल्लाह बंदे सां प्यार करे थो ईअं वालिदैन बच्चे सां प्यार करनि था लेकिन इन्ही जे प्यार में फ़र्क़ु आहे वालिदा हिक माउ जो प्यार कंदी आहे अल्लाह 70 माउ जो बंदे सां प्यार कंदो आहे तवजो आहे न अल्लाह बंदे सां 70 माउ जो प्यार कंदो आहे अली जी इज़त जो कसम जब अल्लाह 70 ऐं मौला साबिक़ खे पुछा कई मौला अल्लाह खां बाद भी कई जल्दी राज़ी थियण वारी ज़ात आहे इमाम फरमाईंदा अल्लाह खां बाद अगर कई ज़ात आहे जल्दी राज़ी थियण वारी त उहा ज़ात माउ जी आहे केॾो बि ॾुख ॾेस केॾी बि तकलीफ़ ॾेस हिकु जॾहिं तूं शर्मसारी जा आसार चेहरे ते नमूदार करे माउ जे पेरनि में किरंदे न तूं झुकंदे रोवंदे हूअ तुंहिंजी माउ तोखे मथे खणी सीने सां लाहींदी पोइ जॾहिं तूं रोवंदे घुटंदे रोअण बर्दाश्त न करे सघंदी पोइ चवंदी परवरदिगार जीअं असांजी ख़ताऊं माफ़ कयूं थी ईअं मुंहिंजे बचे जूं ख़ताऊं माफ़ कर मां हुजे सैयदा जहिड़ी आलिमा ग़ैर मुअल्लिमा अजीजो ये मजलिस जो वॾो मक़ाम आहे मां रिवायत पढ़ी आहे ज़िम्मेवारी सां पढ़ण जो आदी हिते हर को ईंदो उहो आहे जंहिंखे सां